सिंध तारीख़ी लिहाज़ खां दौलतमंद रही आहे, जंहिंजो तारीख़ जो हिकु वॾो ऐं वसी बाब आहे। पर बदकिस्मतीअ सां सिंध जी तारीख़ में वॾी फेरफार कई वई आहे। अॼु असां हिते सिंध जे तारीख़ी माॻ देबल बंदर ते नज़र विझंदासीं त असुलु देबल बंदर किथे आहे। हाणोकी तारीख़ी किताबनि में उहो लिखियो वियो आहे त देबल बंदर घारे लॻ सिंध जे लाज़वाल मुहबत जो मर्कज़ बंभोर जे क़दीमी आसारनि सां गॾु देबल बंदर आहे। ऐं उहो बि चयो वञे थो त मोहम्मद बिन कासिम जॾहिं सिंध में आयो त बलोचिस्तान जे रस्ते खां आयो। देबल बंदर जो वजूद इस्लामी दौर खां अॻु राय घराणे ऐं ब्रह्मन हुकूमती दौर में सिंध जो क़दीम ऐं मशहूरु बंदरगाह हो। जॾहिं त ॿी रवायत में आहे त देबल बंदर सिंध जे मशहूरु बुज़ुर्ग पीर पठो भरिसां तलके घोड़ाबाड़ी में आहे, जंहिंजे बारे में पीर हसामुद्दीन राशिदी मकली नामा में पंहिंजे राय ॾींदे लिखियो आहे त मकली जी टकरीअ जे ॾाखिणी कुंड ते पीर पठे जी मज़ार आहे। किताबनि में हिन बुज़ुर्ग खे देबली सॾियो वियो आहे। ॾखण में जिथे मकली टकरी ख़तमु थिए थी उन जे भरिसां वारे मैदानी इलाइक़े में देबल बंदर जे हुजण जूं शाहिदियूं मौजूदु आहिनि। उन हवाले सां जे असां ॾिसंदासीं त मोहम्मद बिन कासिम जा कुझु आसार पीर पठो जे भरिसां मिलनि था। उन्हनि आसारनि में मोहम्मद बिन कासिम जे ॿिनि महराबनि वारी क़दीमी मस्जिद ऐं मस्जिद भरिसां जोड़ायल मीनार उन जा गवाह आहिनि। किन रवायतुनि में अचे थो त मोहम्मद बिन कासिम शाह बंदर जे रस्ते खां सिंध में आयो, छो त उन वक़्तु सिंध जे बंदरगाहनि में केटी बंदर, शाह बंदर ऐं अली बंदर मशहूरु हुआ। किन रवायतुनि में उहो मिले थो त घोड़ाबाड़ी शहर जो असुलु नालो बि मोहम्मद बिन कासिम जे करे पियो। जॾहिं शाह बंदर खां मोहम्मद बिन कासिम आयो त मौजूदा घोड़ाबाड़ी शहर वटि लश्कर खे तरसायो ऐं उते घोड़नि जो वाड़ो ठाहियो, जंहिंखां पोइ मक़ामी इलाइक़े वासियुनि उन इलाइक़े खे घोड़नि जी ॿारीअ सां सॾणु लॻा ऐं अॻिते हली घोड़नि जी ॿारीअ मां घोड़ाबाड़ी थियो। जंहिंखां पोइ मोहम्मद बिन कासिम पीर पठो भरिसां जबल जे उन टकरीअ ते अची रहियो, जिथे हिन हिकु ॿिनि महराबनि वारी मस्जिद ऐं हिकु ऊचो मीनार जोड़ायो ऐं उन जबल जे टकरीअ खे देबल बंदर जे नाले सां सॾियो वञे थो। चयो वञे थो त उन मीनार जे जोड़ायल मक़सदु हो त मोहम्मद बिन कासिम जो फ़ौजी लश्कर सिंधु दरिया जे रस्ते ठटे तरफ़ वेंदो हो ऐं उन मीनार जे चोटीअ ते ॿारियल ॾींहंनि जी रोशनीअ ते वापसि मोटी ईंदो हो। उन वक़्तु ठटे जे बादशाह राजा ॾाहिर हो ऐं मोहम्मद बिन कासिम इस्लाम पखण जो नारो हणी सिंध में आयो हो ऐं राजा ॾाहिर खां तख़्त खसण लाइ लड़ाई करण जो मनसूबाबंदी कई। अॻिते हली मोहम्मद बिन कासिम ठटे भरिसां मकलीअ जे माॻ ते क़ाइमु कलाकोट वटि राजा ॾाहिर सां लड़ाई कंदे खेसि शिकस्त ॾिनी। कलाकोट जी अॾावत राजा ॾाहिर खां बि अॻु राय सोहाई जे दौर में थी हुई। देबल बंदर बाबति कंहिं अंग्रेज़ तारीख़दान पंहिंजे किताब में लिखियो आहे त देबल बंदर खे पुराणो बघाड़ 8 खां 10 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे ऐं अरबी समुंड 70 खां 72 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, जेके ॿई ओञाण पीर पठो वारे देबल बंदर सां मिलनि था। उन हवाले सां अंग्रेज़ जे किताब जो हवालो बंभोर ऐं देबल बंदर किताब में पिणु ॾिनो वियो आहे। मजमूई तौर ते जेकॾहिं असां तारीख़ ते नज़र विझंदासीं त असुलु देबल बंदर असांखे पीर पठो भरिसां मिलंदो। बंभोर वटि देबल बंदर जा के बि आसार न आहिनि ऐं न वरी मोहम्मद बिन कासिम जे हवाले सां के ज़ाहिर चिटा सबूत मिलनि था।